वारह खां रिपोर्ट कर रहा है मुज़फ़्फ़र काज़ी वटां। ॿ ॾींहं पहिरीं हैदराबाद पुलिस हथां कूड़े पुलिस मुक़ाबले में सहाफ़ी नियाज़ चांडियो जे भाणेज इमरान चांडियो जे क़त्ल ख़िलाफ़ सहाफ़ियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि पारां मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब सहाफ़ी नियाज़ चांडियो जो भाणेज इमरान चांडियो जे हैदराबाद पुलिस कूड़े पुलिस मुक़ाबले ख़िलाफ़ फरीदाबाद नेशनल प्रेस क्लब जे सॾ ते सदर अहमद अली चांडियो, फरीदाबाद प्रेस क्लब जे सदर अली अब्बास चन्ना, सहाफ़ी पीर मोहम्मद डेरो, सहाफ़ी सिंगार चांडियो, सहाफ़ी फहद अली प्रोई, सहाफ़ी ख़ादिम डेरो, अवामी सथ जे अॻुवाण एजाज़ अली सोलंगी, जिस्कम अॻुवाण वज़ीर अली सोलंगी, सहाफ़ी नियाज़ हुसैन चांडियो, शरीफ सोलंगी ऐं पीपी अॻुवाण नज़ीर हुसैन चांडियो, वापारी साबिर हुसैन चन्ना, अली दोस्त चांडियो जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। बेगुनाह क़त्ल कयल इमरान चांडियो जे खून सां इंसाफ़ करियो जा ज़ोरदार नारा हया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त हैदराबाद SSP अमजद शेख ऐं पुलिस दहशतगर्दी कंदे बेगुनाह इमरान चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। सहाफ़ी नियाज़ चांडियो जो भाणेज इमरान चांडियो जो खून करे वॾी साज़िश कई वई आहे। हुननि IG सिंध, कराची, DIG हैदराबाद, निगरान हुकूमत खां मुतालबो कयो त इमरान चांडियो जे क़त्ल जी अदालती जांच करे वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। सहाफ़ी नियाज़ चांडियो लोक सां ॻाल्हाईंदे चयो त सिटी पुलिस जे SHO मुज़फ़्फ़र ख़ालिदी दहशतगर्दी कंदे हिकु बेगुनाह शागिर्द खे शहीद कयो आहे, जंहिंजी मज़म्मत कंदे आला अदालतुनि खां घुर था करियूं असां सां इंसाफ़ करे कानून जे नाले में दहशतगर्दी कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ तुर्त कार्रवाई करे मज़लूम ख़ानदाननि सां इंसाफ़ कयो वञे।